कराची बहराड़ियन में कम कंदड़ 50 समाजी तंजीमन जे गडियल प्लेटफॉर्म कराची रूरल नेटवर्क जे नई चूंडियल उहदेदारन खे कसम खणाइण वारी तकरीब मुराद मेमण में मुनक़िद कई वई, जंहिंमें सूबाई वज़ीर सोशल वेलफेयर साजिद जोखियो, अब्दुल हकीम बलोच, अब्दुल कादिर कलमती, MPA शाहीना शेर अली, अशफाक अहमद मेमण, डिप्टी कमिश्नर इरफान सलाम, नूर हसन जोखियो, समाजी तंजीम हैंड अगवान शेख तनवीर अहमद, खमीसो मेमण, मंजूर अहमद मेमण, डॉक्टर मुमताज़ कासकेली ऐं ॿियनि सियासी समाजी अगवाननि कारकुननि जे वॾे अंग में शिरकत कई। सूबाई वज़ीर सोशल वेलफेयर साजिद जोखियो नई चूंडियल बॉडी खे हलफ़ खणायो। उन मौक़े ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त मलीर में वधंदड़ गैर कानूनी सोसाइटीज़ ऐं ज़मीननि ते कब्ज़नि जी गैर मक़ामी आबादकारी जे करे मसइलनि ते ॻणती जो इज़हार कंदे चयो त मलीर जी आबादी 8 लख मां वधी करे 20 लख थी वई आहे, जंहिंसां असांजे वजूद ख़तरे में पइजी वियो आहे। उन सां मसइलनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंसां असीं अक़लियत में तब्दील थी विया आहियूं। ईंदड़ 10 सालनि में मलीर जी आबादी 1 करोड़ खां वधी वेंदी। असांखे हिन वक़्तु गॾिजी जिदोजहद करण जी ज़रूरत आहे।